आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। आयो लाल सभई चो झूलेलाल। त तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे असांजे चैनल में। अॼु जी ख़बर खणी आया आहियूं असां शहडोल मध्य प्रदेश मां। जीअं त असां सभई ॼाणंदा आहियूं कि चालीहो महोत्सव हिकु सिंधियुनि जे लाइ छा महत्व रखंदो आहे। त शहडोल में झूलेलाल चालीहो महोत्सव मनायो वियो। झूलेलाल मंदिर में 40 ॾींहंनि जी अखंड ज्योति जलाई वई हुई, जेकी 16 जुलाई खां चालू थी हुई ऐं 40 ॾींहं खां पोइ 24 अगस्त जो सुबुह जो 9 बजे हवन आरती अरदास करे 11 बजे बहिराणो साहिब हर्ष उल्लास सां कढी करे मथे ते रखे करे आयो लाल झूलेलाल जी धुनी लॻाए करे श्रद्धालुनि ख़ुशी ख़ुशी सोशल डिस्टेंसिंग जो पालन करे कोरोना महामारीअ जे कारण शासन जा आदेश अनुसार साधारण तरीक़े सां बिना ढोल धमाके जे मोहन राम तालाब पहुची करे पूजा अर्चना कई ऐं भगवान झूलेलाल साईं सां प्रार्थना कई। पूर्ण आहुति विझी करे बहिराणे साहिब खे विसर्जित ऐं कार्यक्रम जो संपन्न कयो। हिन अवसर ते मंडल अध्यक्ष चंदन बहरानी, सिंधु ज्योति कल्चरल सोसाइटी अध्यक्ष किशन सनपाल, श्रद्धालु परमानंद आसवानी, किशन आहूजा, दिलीप लाहोरानी, महेश फबियानी, गुड्डू मोटवानी, घनश्याम आसुदानी, राजू सोडवानी, मोहन थदानी, मनोहर मोटवानी, अर्जुन बहरानी, भारतीय सिंधु सभा अध्यक्ष कक्कू मिहानी, प्रेम जगवानी, भावना थदानी, खुशी थदानी, जानकी भाभी, माया शोभना ओटवानी, वर्षा सिमरन, भूमिका हिंदूजा, विनीता जगवानी ऐं बहरानी परिवार मौजूद हुया। त हीअ ख़बर असांखे शहडोल मां मोहन थदानी जी ने ॾिनी। तव्हां सभिनीनि खे बि 40 महोत्सव जी लख लख वाधायूं ऐं अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।